सरहाड़ी शहर में सिरह जो फसल लही मार्केट में पहुंची वियो। वापारियुनि रेट घटि करे पंहिंजा मनपसंद रेट मुक़रर करे छॾिया। आबादगारनि जूं दाहूं सरहाड़ी भरपासे में सिरह जो फसल तैयार थियण बाद मार्केट में पहुंची वियो। होॾा मार्केट में सिरह पहुचण शर्ती शहर जे वापारियुनि पारां सिरह जो अघु घटि करे छॾियो। उन मौक़े ते हसन मरी, अमीर जावरी ऐं आलम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु अॻेई बरसाति असांजा फसल तबाह करे छॾिया, जंहिंजो अञा कर्ज़ ई नाहे लथो, वरी मथां नवां कर्ज़ खणी फसल पोखियो, जेको मार्केट में पहुचण शर्ती वापारियुनि मनपसंद रेट मुक़रर करे छॾिया आहिनि। हुननि चयो त सिरह जो रेट 10,000 ताईं पहुतो आहे, पर सरहाड़ी जा वापारी रेट घटि करे 6,000 रुपया मण वठी रहिया आहिनि। हिकु अॻेई महांगाई असांजी चेल हिचबी करे छॾी आहे, वरी मथां वापारियुनि असांखे मथे ते हथ ॾियारे छॾिया आहिनि। हिन ज़िले सांगड़ इंतज़ामिया खां मुतालबो कयो त सरहाड़ी में घटि रेट ॾींदड़ वापारियुनि ख़िलाफ़ नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे।